वज़ीर आज़म जी कुर्सी ते प्लीज हैव अ सीट। ये थोड़ी वज़नी कुर्सी है। ओहो सब खां पहिरियों सवाल इन कुर्सी ते वेंदे तव्हां कीअं थो महसूस थिए जनाब आली? हाय एॾो सुठो महसूस थो थिए अगरि मां हिते हुजां त अलाए मां छा कयां। सब खां पहिरियों सवाल इहो आहे त जेकॾहिं तव्हां वाक़ई वज़ीर आज़म हुजो जीअं तव्हां चयो त अलाए छा कयां हा, त पहिरियों सवाल इहो पुछंदुसि मां त तव्हां जेकॾहिं वाक़ई वज़ीर आज़म हुजो हा त तव्हांजी नज़र में अहिड़ो कहिड़ो कानून आहे जेको तव्हां सम्झो था त पाकिस्तान में न आहे ऐं इहो तव्हां पास करायो आहे त इहो लाज़मी? पाकिस्तान में रूल्स एंड रेगुलेशन न आहिनि। पैसा ॾेई हर शइ ईज़ीली थी वई आहे। मतिलबु मां पैसा ॾिना आहिनि त कुझु बि कंहिंजो हक़ बि आहे, केरु ग़लति बि आहे त हुनजे ख़िलाफ़ु आवाज़ नथी उथे अॼुकल्ह। ऐं ॿियो इहे आहे त ग़रीब ऐं अमीर में कोई डिफरेंट न हुजे। ग़रीब कोई हेल्प नथो करे या हुनखे केरु पुछे नथो। तव्हां वटि को फार्मूलो आहे हिनखे हल करण जो, मसइले जो हल जो आहे तव्हां वटि? तव्हां जेके आयो वज़ीर आज़म आहियो हाणे सम्झो त इम्प्लीमेंट करण लाइ किथां गवर्नमेंट जॉब्स आहिनि या खोड़ सारा अहिड़ा कम आहिनि जेकनि पैसनि ते पाण करे सघूं था। अॼुकल्ह ईज़ी थी वियो आहे त पैसे दे दो ऐं जेको आहे हर कमु ईज़ी थी वियो आहे। यार फलाणी शइ आहे त हिन लाइ रिश्वत ॾियो, सुभाणे तव्हांजो कमु थी वेंदो। हाणे थोरो चऊं था तव्हां मिनिस्ट्री विरहायो असांजी फ़नून लतीफ़ा सां जेके बि वाबस्ता माण्हू हूंदा आहिनि, मां जिन सां तव्हां जिन खे तव्हां सुञाणो था, फाइनेंस हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जंहिंमें सभु फाइनेंस जंहिंमें पैसो पाई सॼो कुझु उन्हनि जे हथ में हूंदो आहे। त फाइनेंस मिनिस्टर तव्हां कंहिंखे सिंध में रखो आहे? सोराब सुमरो फाइनेंस मिनिस्टर। यार वाह वाह। हेल्थ जेका आहे इंसान जे लाइ तमामु वॾी हैसियत रखंदी आहे, छो त जी ख़ुशि त जान ख़ुशि। माण्हू पाण सिहतमंद हूंदो त ईअं हेल्थ जो जेको डिपार्टमेंट आहे, इन हेल्थ डिपार्टमेंट जो जेको तव्हां वज़ीर हो उहो कंहिंखे रखंदा? अॼुकल्ह हेल्थ जी केयर त सभई था कनि, तव्हां कीअं कयां? मूंखे कयो आहे माशाल्लाह। हेल्थ मिनिस्टर आहियां, थोरो कैमरामैन टकर करे ॾींदा रहजो, ॿुधाए थो छॾियां दवाऊं बंदि करे छॾींदा। ऑलमोस्ट मां तव्हांखे ॾिठो आहे, तव्हां पंहिंजी केयर इलाही कंदा आहियो। थैंक यू। कानून अहिड़ो इदारो आहे जेकॾहिं उते अहिड़ो मिनिस्टर हुजे जेको कानून सही तरीक़े सां क़ाइमु कराए सघे, कानून प्रॉपर तरीक़े सां उन ते अमल कराए सघे, इहो मिनिस्टर केरु रखंदो? सिंध में अहिड़ो कहिड़ो आर्टिस्ट आहे जेको माना सम्झो था त इहो बेस्ट? एॾो रूट त केर ई कोन्हे। मतिलबु कानून त अॼुकल्ह जेको आहे नॉर्मल शइ थी वई आहे, हिनखे कोई अहमियत ॾिए ई नथो, हर शइ थी वेंदी आहे बसि। बाक़ी कंहिंखे कयां जेको सम्झो था त इहो जेको हर कुझु चए थो न थी वेंदी आहे, त अहिड़ो कहिड़ो आर्टिस्ट आहे जेको मतिलबु, या अहिड़ी कहिड़ी आर्टिस्ट आहे फीमेल में अचो था? इरफान समो कानून जी थोरो रूड आहे ऐं थोरो हुन जेको आहे बॉडी में बि हे आहे त ॾिसो रूड बि असांखे लॻंदो आहे, असांजी पंहिंजी हिकिड़ी तजुर्बो जेतिरो हूंदो आहे न असां लॻंदो आहे त हीउ रूड आहे, पर जेको जंहिंजे लेवल हूंदी न उहो हुनखे ओसि ताईं पहुची वेंदो आहे। सो माशाल्लाह इरफान भाउ खे मिनिस्ट्री मुबारक हुजे, कानून जा वज़ीर आहियो तव्हां। हीअ ॾिसो था जेके ॿोॾ आई, बंद टुटा, पाणी जो निज़ाम धरम भरम थियो, इहो एरीगेशन डिपार्टमेंट में थो अचे। अहिड़ो कहिड़ो आर्टिस्ट आहे जेको तव्हां वज़ीर रखो आहे त कोई बि बंदक न टोड़ींदो या का बि अहिड़ी शइ न थींदी? इहो केरु? कोई कोन्हे। चलो इहा ख़ाली मिनिस्ट्री, इहा मिनिस्ट्री ईअं, इहा मिनिस्टर ई कोई न हूंदो तॾहिं त ॿोॾूं ईंदियूं। फूड मिनिस्टर कंहिंखे रखो आहे? दुआ मेमन जेकॾहिं वज़ीर आज़म आहे, फूड मिनिस्टर पाण थियो आहे, खाओ आहे वेठा खाइण जो शौक़ु बजट जेका बि पाकिस्तान में ईंदी आहे, वज़ीर आज़म ई उनखे बहितर तरीक़े सां इस्तेमालु कंदो आहे, पोइ मुख़्तलिफ़ सूबनि खे बि ॾींदो आहे। तव्हां जेकॾहिं वज़ीर आज़म हुजो आहे त बजट जो जेको अहम हिसो आहे उहो कहिड़े कम ते लॻायो आहे त पाकिस्तान में ई बहितर करणु घुरिजे? जेको पाकिस्तान में हर जॻह रोड्स ख़राब आहिनि, खड्डा आहिनि, वञी नथा सघूं, पाणी आहे, त हे कमु इलाही सुठो आहे। हा, फ़नकारनि लाइ अहिड़ो कहिड़ो कारनामो करे आहे दुआ मेमन जेकॾहिं पाण वज़ीर आज़म हुजे हा त? फ़नकारनि लाइ मां हे कयां त जेको फ़नकार अफोर्ड नथा करे सघनि, जेको फ़नकार फील्ड में टैलेंट आहे, अॻियां नथा वधी सघनि, त हुननि खे मां अॻियां पाण सां गॾु हुनखे प्रमोट कयां। जेकॾहिं तव्हां वज़ीर आज़म हुजो आहे ऐं जंग लाज़िम थी वञे हा कंहिं बि मुल्क सां, ऐं उहो मुल्क ॿ ॻाल्हियूं या मुज़ाकरात प्रॉपर तरीक़े सां थिए या जंग थिए, त सभ खां वधीक तरजीह कहिड़ी शइ खे ॾियो आहे?
भले जंग थिए मुल्क लाइ त इंसान कुझु बि करे सघे थो। भले जंग थिए विड़ो आहे हा विड़ी सघां त, मां वज़ीर पर आज़म हिन आहियां। सीट ते आहियां त विड़ी सघां थी। एग्ज़ैक्टली विड़ी सघो था न। मुज़ाकरात न कयो आहे, मुज़ाकरात नेगोशिएशंस, टॉक्स ॻाल्हियूं। टॉक्स ते अगरि मसलो हल थिए थो त ठीकु आहे, अगरि न त सेकेंड ऑप्शन त आहे न, करिणो त आहे न। अच्छा विड़ो आहे आर या पार। आर या पार। जेकॾहिं तव्हां वज़ीर आज़म हुजो हा त हिकिड़ो आर्टिस्ट तव्हांखे इंडिया मां घुराइणो पवे थो, ठीकु आहे, तव्हां कहिड़े आर्टिस्ट इंडिया जे कहिड़े आर्टिस्ट खे घुरायो आहे? नेहा कक्कड़ के। नेहा कक्कड़ खे। पास करीब से देख लूं करीब से। ज़बरदस्त आर्टिस्ट आहे नेहा कक्कड़। उन जा जेके वर्ड्स में जेके वर्डिंग में जेके एक्सप्रेशन ॾींदी आहे, नो डाउट शी इज़ वेरी ब्रिलियंट आर्टिस्ट। नो डाउट। ज़बरदस्त। हिकु अहिड़ो सुवालु जेको ख़ासि सुवालु आहे, सूबा सिंध में सिंध जो जेको CM आहे, चीफ मिनिस्टर, इन्हनि सभिनीनि जो सरदार मिनिस्टर, उहो तव्हां कंहिंखे रखो आहे? बेड़ो फिलहाल त ज़हन में कोई नथो अचे, पर पोइ बि सोचे सोचो एतिरो पावर कंहिंखे ॾियां मां? हा सोचो। जेसि ताईं CM तव्हां बाद में ॿुधायो, कल्चर जो मिनिस्टर कंहिंखे रखो आहे? कल्चर जो मां तव्हांखे ॿुधायो न। कल्चर सकाफ़त खातो, कहिड़ी लेडी ॾिसो जेका सम्झो था त तव्हां सम्झो थियो त हीअ बहितर कल्चरल लॻंदी आहे? CM सिंध मार्वल मुल्क जेको आहे उहो बि आहे हिन क़ाबिल, हिन करे उनजी ड्रेसिंग ऐं हो कल्चर खे इलाही फॉलो कंदी आहे। मार्वल खे कल्चर जी मिनिस्ट्री मिली आहे। बाक़ी रहियो CM सिंध जो वॾो वज़ीर, उहो केरु हूंदो? केर ई नथो अचे नज़र में अहिड़ो। मूंखे लॻे थो त आर्टिस्टनि सां घटि ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा आहियो, मिलंदा तमामु घटि आहे, परे परे रहंदी आहे दुआ में। न आर्टिस्टनि सां ॻाल्हाईंदी आहियां, बसि सलाम दुआ थी, ॻाल्हि ख़तमु हुते ई। ठीकु आहे, तव्हांखे जेकॾहिं मां ऑप्शन ॾियां त CM सिंध कंहिंखे रखो आर्टिस्टनि में? हा ऑप्शन इलाही सवलो थी वेंदो। यार मोहम्मद शाह सीनियर अदाकार, सलाहुद्दीन दुनियो सीनियर अदाकार, या रहमत मीराली? सलाहुद्दीन दुनियो साहब CM सिंध थी वियो। ऐं सलाह साहब जेकॾहिं CM थी वञे, सभ खां वधीक यकीन कयो न ले मुंहिंजी हूंदी। मां त न सम्झो हुनजा सलाह साहब जा वॾा अख़्तियारात जेके हूंदा आहिनि उहे इस्तेमालु कंदो। सर मां हीअं कयां, मतलब बेनिफिट तव्हां खणंदो? मां खणंदो। मूंखे ॾाढी ॻाल्हि ॿुधी तकड़ि न करे, मूंखे न मारायो विझो। ज़बरदस्त, थैंक यू सो मच।